जीअं त प्यारा वारो तव्हांजो वीचार आहे साहब अचण वारो आहे ऐं जेको सो तव्हां का तयारी करे आया आहियो या ठला आया आहियो तयारी आहे जी सर तयारी करे जीअं त प्यारा वारो अॼु तव्हांखे ख़बर आहे त मूं तव्हांखे पहिरीं बि चयो त तव्हांजो इम्तिहान आहे साहब ईंदो ऐं जेको सो तव्हां सां सुवाल जवाब कंदो पर हू तव्हां सां अंदरूनी तरह तरीक़े सां सवाल कंदो तव्हांखे फुल यादि सवाल हुजणु खपनि जंहिंजो जवाबु तव्हां फौरन मूंखे ॾियो ऐं तव्हां सुठे लाइन जा शागिर्द आहियो मूंखे ख़बर आहे ऐं उन हिसाब सां तव्हांखे सुठे नमूने सां उनजा जवाब सवालनि जा ॾियणा पवंदा पहिरियों सवाल आउं कंदुसि इदरीस खान तव्हां ॿुधायो त पाकिस्तान कॾहिं आज़ादु थियो साईं 2023 में ॿियो सवाल कंदुसि हारून खां मोहम्मद हारून पाकिस्तान जो गांधी हंधु कहिड़ो आहे सर पाकिस्तान जी गांधी जो हंधु सजावट तव्हां ॿुधायो कुकड़ कहिड़े महीने में पैदा थींदी आहे जनवरी में ज़बरदस्त सवाल ऐं इस्तेमाल खां पुछंदासीं हिकिड़ो सवाल तव्हां ॿुधायो त क्रिकेट में सभ खां जजू सेंचुरियूं कहिड़े बैट्समैन जूं जी गुलाम मंगरा मूंखे तमामु बहितरीन ख़ुशी थी आहे तव्हां तमामु सुठा ज़हनी सुठा शागिर्द आहियो तव्हांजी महिनत सुठी आहे ऐं तव्हां तमामु सुठा जवाब ॾिना सवालनि जा हाणे तयारी कयो साहब अचण वारो आहे जी सर जी सर जी सर बेहतरीन तमाम सुठो फर्स्ट क्लास ॿियो ॿुधायो पहिरियां अल्हम्दुलिल्लाह साईं तव्हां ख़ुशि ॿारनि जी तयारी वयारी कराई आहे न शाम इम्तिहान जी जी सर सवाल जेको आउं पुछंदो ॿुधाईंदा त आउं पास कंदुसि न त साईं हिन में फेल करिणो आहे जी बिल्कुलु छो जे तइलीम हींअर तबाह आहे सबूतनि में जंहिंखे पाण हींअर अॻियां छॾींदासीं त उहो ॼटो हूंदो अॻियां उन पढ़णु कुझु कोन ईंदो त साहब जी बेइज़ती आहे इन लाइ तव्हां टीचर जी मज़ो कोन्हे त इन करे फर्नीचर वग़ैरह कोन्हे छा सभु फर्नीचर वग़ैरह जेको आहे सो इंतिज़ामिया को बि माण्हू असां वटि अचण लाइ तयारु कोन्हे असां जेको पंहिंजी महिनत पाण करे ॿारनि खे पढ़ाई तइलीम ॾियूं पिया ऐं को बि पुछण अचण वारो कोन्हे ऐं बसि पोइ जेको बि हाल आहे हीअ हंधि रखियो आहे दया हूंदा आहिनि सभु हीअ हंधि जेको आहे सो हिते के शागिर्द ग़रीबनि जेके ॻोठ परे आहे पोइ उन्हनि खे पढ़ाई जो शौक़ु आहे तइलीम जो पोइ हुते तरसंदा आहिनि जीअं आहे गुलमोहम्मद तरसंदो आहे हिते एतिरो ॻोठ परे खां अचनि था शागिर्द हुया एतिरो अचनि था का सहूलियत कोन्हे ॿिए पासे पढ़ाई ऐं ॿी ॻाल्हि इहा त ॻोठाणनि जो केतिरो तवजो आहे स्कूल में ॻोठणनि जो को बि दिलचस्पी एतिरी कान्हे पोइ पंहिंजो छोकिरनि खे शौक़ु आहे ईंदा आहिनि ऐं असां जेको हाल आहे महिनत कंदा आहियूं पढ़ाईंदा आहियूं बायोमेट्रिक वारा ईंदा आहिनि बायोमेट्रिक वारा कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि अच्छा हितां घस बि नमूने में सही कोन पियो लॻे गाॾी कीअं थी अचे बसि उहो गाॾी पोइ रोड जी का सहूलियत कोन्हे हिन ॻोठनि में तक़रीबन का बि अहिड़ी सहूलियत कोन्हे रोड बि तबाह आहिनि तइलीम हर शइ तबाह आहे हाणे पुछंदासीं असां पंहिंजे शागिर्दनि खां सवाल हाणे आउं सवाल पुछंदुसि छोकिरनि खां जेको बि छोकिरो पास थियो आहे उनखे पास कंदुसि न त पोइ फेल करे हीअं नोटाणीअ लिखंदुसि जी सर अच्छे वॾे वारे खां सवाल पुछंदुसि जी पहिरियों सवाल इहो आहे मुंहिंजो त मुंहिंजो ॻोठु सिजावल खां 30 किलोमीटर परे आहे मुंहिंजो ॻोठु सिजावल खां 30 किलोमीटर परे आहे सम्झो पिया न सवाल सभु तव्हां सम्झो पिया न मुंहिंजो ॻोठु सिजावल खां घणो किलोमीटर परे आहे 30 किलोमीटर 30 किलोमीटर परे आहे उन हिसाब सां ॿुधायो त मुंहिंजी उमिरि घणी अथई तव्हां ॿुधायो सर तव्हांजी 50 साल उमिरि यस 50 साल मुंहिंजी उमिरि आहे वाक़ई तव्हांखे कीअं ख़बर पई मुंहिंजी उमिरि 50 साल आहे बाबा शाबाश जल्दी होशियार पियो लॻे हा साईं मुंहिंजो भाउ अधु चरियो आहे मवाली आहे हा हुनजी उमिरि 25 साल आहे जी जी हुन हिसाब सां अवां सॼा चरिया था लॻो हा अवांजी उमिरि 50 साल आहे